सांगड़ मां ख़बर ॾींदा हलो त डिप्टी कमिश्नर सांगड़ सायरा जावेद तरफ़ां तालीम खाते जे ऑफिसरनि सां गॾिजाणी कोठाई वई, जंहिं में तालीमी निज़ाम जी बहितरी, स्कूलनि जी कारकर्दगी, शागिर्दनि ऐं उस्तादनि जी हाज़िरी बाबति तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वयूं। गॾिजाणी में ज़िले ऐं तालुक़ी सतह जे ऑफिसरनि शिरकत कई ऐं मुख़्तलिफ़ तजवीज़ूं पेश कयूं। डिप्टी कमिश्नर तालीम खाते जे ऑफिसरनि खे हिदायत कई त तालीम जे शोबे में बहितरी आणण लाइ सख़्त क़दम खयां वञनि ऐं ज़मीनी हक़ीक़तुनि खे नज़र में रखंदे पॉलिसी तैयार कई वञे। ज़िले तालीम ऑफिसर सरवर राजपूत स्कूलनि जे तइदाद, टीचिंग ऐं नॉन टीचिंग स्टाफ ऐं शागिर्दनि जे अंग बाबति ब्रीफिंग ॾिनी। ज़िले फोकल पर्सन रिफॉर्म सपोर्ट यूनिट जे मुमताज़ ॾेरो तरफ़ां स्कूलनि में शागिर्दनि खे मिलंदड़ सहूलतुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। इन मौके ते डिप्टी कमिश्नर ज़िले चीफ मॉनिटरिंग ऑफिसर रोशन अली कुंबर खे हिदायत कई त हू पंहिंजी मॉनिटरिंग निज़ाम खे वधीक बहितर बणाए ऐं गैर हाज़िर उस्तादनि जी रिपोर्ट तालीम खाते जे ऑफिसरनि सां गॾु डिप्टी कमिश्नर जी ऑफिस में जमा कराए त जीअं इन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई मुमकिन बणिजे। डिप्टी कमिश्नर तालीम खाते जे ऑफिसरनि खे चयो त सिंध हुकूमत सरकारी स्कूलनि में शागिर्दनि ते ॿियनि सूबाई हुकूमतुनि जे भेट में वधीक ख़र्च करे रही आहे। इन करे नतीजा बि ॿियनि सूबनि खां बहितर थियण घुर्जनि। ईंदड़ इजलास में तालीम खाते खे मिलियल सहूलतुनि जी तफ़सील सां गॾु जामे रिपोर्ट डिप्टी कमिश्नर ऑफिस में पेश कई वञे। इन मौके ते सभु तालुका एजुकेशन ऑफिसर पिण मौजूद हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।